वो मेरे पीछे दौड़े चली आ रही थी और उसका सांस फूला हुआ था। मेरे कानों में आवाज आई, फिरदौस, फिरदौस, आपसे मिलना चाहती हैं। ये आवाज थी वार्डन की। जी नाज़रीन, पाण अॼु हिन हमसरी अदबी नशस्त में जंहिं नॉवल ते डिस्कस कंदासीं, उहो नावल पंहिंजे दौर में तमामु घणी मक़बूलियत माणी चुको हो। उन नॉवल जो नालो आहे वुमन एट ज़ीरो पॉइंट, जेको बाद में उर्दू में बि तर्जुमो थियो ऐं दुनिया जे जेके बि नामवर ॿोलियूं आहिनि उन्हनि सभिनीनि में उहो नॉवल तर्जुमो थियो आहे, जंहिंजी लेखक आहे डॉक्टर नवाल अल सादवी। हिन नॉवल जो जेका सेटिंग आहे उहा इजिप्ट ऐं कायरो जे इर्द गिर्द जी आहे ऐं जेका हिन जी राइटर आहे डॉक्टर नवाल अल सादवी, उहा बुनियादी तौर ते जर्नलिस्ट आहे ऐं हूअ हिकु जेल में वञे थी ऐं उते मुख़्तलिफ़ जेके ख़ातून क़ैदो बंद आहिनि उन्हनि खां इंटरव्यूज़ करे थी ऐं उन्हनि खां ज़िंदगी जा अहवाल पुछे थी। पर उन खां बि वधीक जेका हुनजे लाइ मोटिवेशन या इंस्पिरेशन हूंदी आहे या जेका हुनखे जंहिं किरदार जो इंटरव्यू करणो हूंदो आहे उहो हूंदो आहे फिरदौस जो, जंहिंखे कुझु ई ॾींहंनि में हुकूमत मौत जी सज़ा ॾेई चुकी हूंदी आहे। सो हुनखे इहो इश्तियाक़ हूंदो आहे त मां हुनजो इंटरव्यू कयां। सो जॾहिं हू वार्डन खे चवंदी आहे त डॉक्टर नवाल अल सादवी त मूंखे फिरदौस सां मिलणो आहे त हुनखे मना कयो वेंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि वाज़िह कंदो वञां त डॉक्टर नवाल अल सादवी साइकेट्रिस्ट बि हूंदी आहे, जंहिं कारण हुनखे इहा तफ़्तीश करणी हूंदी आहे त फिरदौस ते जेको इल्ज़ाम आहे जंहिंजे कारण हुनखे सज़ाए मौत ॿुधाई वई आहे त वाक़ई हुनजो किरदारु ईअं आहे बि सही या नाहे बि। त जीअं ई नॉवल जी शुरूआत थिए थी ऐं हूअ जॾहिं वार्डन सां हुते मुखातिब थिए थी त तॾहिं बि उहो इहो ई सवाल कंदी आहे त फिरदौस ते इल्ज़ाम क़तल जो आहे, छा औरत क़तल करे सघे थी? त उन लाइ हूअ वार्डन हुनखे जवाबु ॾींदी आहे त क़तल करण जे लाइ कंहिं बि जेंडर जो हुजणु लाज़मी नाहे, न कंहिं फ़िरके जो ऐं न वरी कंहिं मज़हब जो। ऐं तमामु घणनि ॾींहंनि गुज़रण खां पोइ हूअ इंतज़ार में हूंदी आहे त मुंहिंजी मुलाक़ात कराई वञे फिरदौस सां, पर न कराई वेंदी आहे। आख़िर हुनखे इहा ख़बर अचे, वार्डन ॿुधाईंदी आहे जेको मूं उथंदे सां ई लाइन पढ़ी, त उहो चवंदी आहे त तोसां हाणे फिरदौस मिलणु चाहे थी ऐं कुझु ई वक़्तु रहिजी वेंदो आहे हुनजे फांसीअ में। जॾहिं मिले थी डॉक्टर नवाल अल सादवी हुन सां इंटरव्यू करे थी त फिरदौस हुनखे पंहिंजी रुदात ॿुधाए थी ऐं शुरूआत करे थी पंहिंजे वालिद खां ऐं पंहिंजी वालदा खां। त हूअ जॾहिं नंढी हुई ऐं हुनजो वालिद केतिरो बदकिरदार क़िस्म जो माण्हू हो ऐं कीअं हू डोमेस्टिक वायलेंस कंदो रहंदो हो संदसि वालदा ते। डोमेस्टिक वायलेंस जे नफ़्सियाती असरात मां हू पंहिंजो पाण खे कॾहिं बि आज़ादु करे न सघी हुई। हाणे हुन जी वालदा जो जेको किरदारु डिपिक्ट थियल आहे उहो ॿुधाए थी त एतिरी डोमेस्टिक वायलेंस ऐं एतिरी बर्बरियत जे बावजूद बि संदसि वालदा पंहिंजे पीउ जो तमामु घणो ख़्यालु रखंदी ऐं हूअ पंहिंजे मुड़ुस जो हर लिहाज़ खां ख़्यालु रखंदी ऐं हुन कॾहिं बि हुन सां अहिड़ो वर्ताव न रखियो जंहिंसां को बि गैर अख़लाक़ी रवैयो नज़र अचे। इन्हनि सभिनीनि हालातुनि खां हूअ पंहिंजो पाण खे डिटेचमेंट जे करे कुझु दोस्त, कुझु आसपास जा जेके पसगिरदाईअ में दोस्त हूंदा आहिनि उन्हनि वटि वेंदी आहे ऐं दोस्तियूं कंदी आहे। उते हुनखे मौसलीन नाले छोकिरे सां मोहबत थी वेंदी आहे, जंहिंजी ख़बर हिन जी वालदा खे थी वेंदी आहे, जेका हुनखे मना कंदी आहे त इन सॼे मामले खां हीअ दूर रहे त बहितर आहे। कुझु वक़्त खां पोइ अहिड़ा ई हालात हलंदा रहंदा आहिनि ऐं पोइ ॾेखारियो वियो आहे त हुनजी वालदा ऐं वालिद कीअं गुज़ारे वञनि था। इहो को बि तस्करो न आहे, पर सिर्फ़ु फ़क़ति इहो ॾेखारियो वियो आहे त हू गुज़ारे वञनि था ऐं हुनजो चाचो अचे थो ऐं हुनखे रोअंदो ॾिसी ऐं हुनखे वधीक अकेलो छॾे नथो सघे ऐं हू हुनखे वापसि काइरो वठी अचे थो ऐं हूअ ईंदी इन ध्यान खां आहे त हाणे हुनखे सुकून जे लाइ कुझु घड़ियूं मिलंदियूं। पर जीअं त बामामूल हुनजो चाचो बि हुन ते डोमेस्टिक वायलेंस शुरू करे ॾींदो आहे ऐं उन खां अलावा जेको ख़तरनाक क़िस्म जो हुन सां फर्स्ट टाइम जेका हुन सां ज़्यादती थींदी आहे सा बि हुनजे ज़हन तां ऐं नफ़्सियात मां कॾहिं बि निकिरी न आहे सघंदी। हुनजे लाइ सभ खां वधीक जेको पनाहगाह हूंदी आहे उहो संदसि चाचे जो घर ई हूंदो आहे ऐं छाकाणि त हू हुनखे हुनजा सॼा स्कूल जा ऐं तालीमी अख़राजात भरींदो आहे ऐं हूअ बि पंहिंजे अकेडमिक करियर में इंतिहाई होनहार ऐं कॉम्पिटेंट स्टूडेंट जे तौरु
नज़र अचे थी ऐं पाण खे साबित करे ॾेखारींदी आहे। कुझु वक़्त खां पोइ संदसि चाचो शादी करे वठे थो ऐं हुनजो ध्यानु फिरदौस तां हटी वेंदो आहे ऐं पोइ हुनजी ज़ाल हुनखे इहो मशवरो ॾींदी आहे त हिनखे कंहिं बोर्डिंग स्कूल में दाख़िल करायो वञे ऐं पोइ बामामूल हू बि उन सलाह मसइले ते हली हुनखे बोर्डिंग स्कूल में दाख़िल कराईंदा आहिनि ऐं बोर्डिंग स्कूल में बि उहा पंहिंजो पाण खे इलाही कॉम्पिटेंट साबित कंदी आहे ऐं बोर्डिंग स्कूल बि जॾहिं पूरो थी वेंदो आहे त उहो वापसि जॾहिं घरु ईंदी आहे त एतिरे में इन अरसे में हुनजे चाचे खे औलाद थी चुको हूंदो आहे, जंहिं करे हुनखे हुन घर में एडजस्ट करणु तमामु घणो नामुमकिन लॻंदो आहे। बोर्डिंग स्कूल मां वापसि अचण खां पोइ हूअ चवंदी आहे त हाणे खेसि यूनिवर्सिटी में दाख़िला कराई वञे, यूनिवर्सिटी जो एक्सपोयर बि हुनखे ॾिनो वञे, पर पोइ हू चाचो हिन ॻाल्हि ते राज़ी बिल्कुलु बि नाहे थींदो ऐं हू उन जा तालीमी अख़राजात भरण खां क़ासिर हूंदा आहिनि। क़ासिर त नाहे हूंदा पर हू पंहिंजे ज़ाल जे हुन सलाह ते हली करे हुनखे यूनिवर्सिटी न आहिनि दाख़िल कराईंदा। पंहिंजे मुड़ुस खे सलाह ॾींदी आहे त हिनखे हिकु अहिड़ो उमिरि रसीदा शख़्स शेख मोहम्मद नाले किरदारु आहे उन जे लाइ चवंदी आहे त उन सां हिनजी शादी कराई वञे, जॾहिं त फिरदौस जी जेका उमिरि हूंदी आहे उहा फ़क़ति 18 साल हूंदी आहे ऐं हूअ इन शादीअ खां बिल्कुलु जवाबु ॾींदी आहे ऐं हूअ इन घर मां निकिरी वञण जो सोचे छॾींदी आहे। हूअ जॾहिं घर मां भॼी निकिरंदी आहे त हुनखे ॿियो को रास्तो न मिलंदो ऐं न वरी हुनखे ॿी का अहिड़ी पनाहगाह सम्झ में ईंदी आहे। उहो वरी वापसि चाचे जे घर ईंदी आहे ऐं पोइ साॻियो हुन 60 इयर्स ओल्ड बंदे सां शादी करण ते राज़ी थी वेंदी आहे ऐं हुनखे ईअं लॻंदो आहे त शायदि हाणे हुनजी ज़िंदगीअ में का तब्दीली अचे ऐं जेके डोमेस्टिक वायलेंस या नफ़्सियात ते असर रहिया उन्हनि खां हाणे हिनखे का जीअं हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे हिंदुइज़म में मुक्ति जो, त हाणे हुनखे शायदि मुक्ति मिले, पर अहिड़ो कुझु बि नाहे थींदो ऐं हुन सां वरी ही 60 इयर्स ओल्ड बंदो साॻी वार्ता कंदो ईंदो आहे ऐं हुन ते साॻियो डोमेस्टिक वायलेंस तशदुद कंदो रहंदो आहे। सो हूअ उतां बि भॼी निकिरण जो सोचींदी आहे ऐं उतां भॼी निकिरण में कामयाबु थी वेंदी आहे। उतां निकिरण खां पोइ हिनखे रस्ते में हिकिड़ो बायोनी नाले शख़्स मिले थो जेको बज़ाहिर त तमामु घणो हुन सां लॉयल नज़र अचे थो ऐं हुनखे तमामु घणी हिकिड़ी दिलजोई ॾींदो आहे, पर उहो बि कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ हुन सां उहो साॻिया मेंटल टॉर्चर्स ऐं जेका ज़्यादती हुन सां चाचो कंदो आहे फर्स्ट टाइम में, उहा साॻी ज़्यादती हिन सां ही बायोनी नाले शख़्स बि कंदो आहे ऐं सिर्फ़ु ही एतिरे ताईं नाहे वेंदो बायोनी नाले शख़्स, पर ही इन हद ताईं वेंदो आहे त हुनखे पंहिंजे दोस्तनि खे विकिणी ॾींदो आहे ऐं हुनखे सेल आउट करण करे पोइ हूअ उतां उन्हनि दोस्तनि खां बि भॼी निकिरण में कामयाबु थींदी आहे ऐं पोइ हूअ रस्तनि ते हलंदी वतंदी आहे। उते शरीफ़ा नाले हिकु औरत हुनखे उते हुन रस्ते ते मिले थी ऐं हूअ हुनखे हिकिड़े इंतिहाई डिसेंट अपार्टमेंट में वठी अचे थी ऐं हुनजी तमामु घणी ख़ातिरदारी कंदी आहे ऐं हुनखे हिकिड़ी दिलजोई ॾींदी आहे त हाणे हूअ सेफ हैंड्स में आहे। पर कुझु ई लम्हा गुज़रण खां पोइ हूअ हुनखे सलाह ॾींदी आहे त हूअ हुन जिस्म इलाही ख़ूबसूरत आहे ऐं हूअ हुनजो इस्तेमालु करे ज़िंदगीअ खे बख़ूबी सुठे नमूने गुज़ारे सघे थी, पर हूअ इन लाइ कॾहिं बि रज़ामंदी ज़ाहिर नाहे कंदी। जीअं त हिनखे को शेल्टर खपंदो आहे, सो फिरदौस हुन शेल्टर हासिलु करण लाइ इन हद ताईं बि वेंदी आहे त हिकु प्रोफेशनल प्रोस्टिट्यूट जे तौरु साम्हूं अचे थी ऐं जेको शरीफ़ा जो किरदारु ॾेखारियो वियो आहे त उहा हुनजो फ़क़ति इस्तेमालु कंदी आहे। जेको बि अमाउंट हुनखे मिलंदो आहे नज़र थींदो आहे हुनजे, उहो शरीफ़ा पाण वटि रखंदी आहे, पर हिनखे उन मां कुझु बि हासिलु न थींदो आहे। उते हिकिड़ो किरदारु नज़र अचे थो जेको हुनखे ॿुधाईंदो आहे त शी इज़ ओनली यूज़्ड ऐं हुनखे टिशू पेपर वांगुरु इस्तेमालु कयो वञे थो ऐं कुझु वक़्त खां पोइ हुनजी का बि अहमियत न रहंदी, इन करे हिनखे हिन जॻह तां भॼी वञणु खपे ऐं हीअ उतां बि भॼी वञण में कामयाबु थींदी आहे। उतां निकिरण खां पोइ जीअं त हिनखे इहो एक्सपीरियंस प्रोस्टिट्यूट वारो हूंदो आहे ऐं हुन एक्सपीरियंस खे हीअ पंहिंजो आज़ादाना तौरु इंडिपेंडेंटली इस्तेमालु करे प्रोफेशनल प्रोस्टिट्यूट थींदी आहे, जितां हुनखे एतिरी रक़म हासिलु थी वेंदी आहे जो हूअ इन क़ाबिल थी वेंदी आहे त पंहिंजा मुलाज़िम रखी सघे ऐं पंहिंजी हिकिड़ी डिसेंट ज़िंदगी गुज़ारे सघे। पर जीअं त कुझु अर्सो गुज़रण खां पोइ हुनखे को दोस्त मिलंदो आहे ऐं उहो चवंदो आहे त
इहा जेका लाइफ आहे इहा इटरनल न आहे ऐं इनखे कॾहिं बि हमेशह जे लाइ बाइज़त निगाह सां न ॾिठो वेंदो। सो इन जे करे हिनखे कुझु ॿियो सोचणु खपे। हाणे जीअं त ॾेखारियो वियो आहे त फिरदौस इंतिहाई कॉम्पिटेंट हुई पंहिंजे अकेडमिक करियर में। सो हूअ पंहिंजे हुन स्कूल जो सर्टिफिकेट हासिल करे ऐं हूअ किथे मुलाज़िम बणिजी वेंदी आहे ऐं ॾेखारिजे थो त हूअ कंहिं कंपनी में हिकिड़े नंढी लेवल ते कमु शुरू करे ॾींदी आहे, पर जिते हुनखे सैलरी ऐं अमाउंट एतिरो मिलंदो आहे जो हूअ हैरान थी हिकिड़ो हिन में जुमिलो आहे, चवंदी आहे त बाइज़त कमु करण खां वधीक त बहितर आहे त जेको तवाइफ़ वारो कमु आहे उहो उन में वधीक असांखे अमाउंट मिले थो। सो हूअ वरी उन कंपनी में कमु कंदड़ जेको चेयरमैन हूंदो आहे उहो ख़ुदि औरतुनि जो इस्तेहसाल कंदो रहंदो आहे ऐं उते हुन यूनियन जो लीडर हूंदो आहे इब्राहिम नाले, हूअ उन सां मोहबत कंदी आहे ऐं पोइ उहो बि हुनखे दगा ॾींदो आहे ऐं कुझु वक़्त खां पोइ कंपनी जे चेयरमैन जी धीअ सां शादीअ जो ऐलान करे छॾींदो आहे। हाणे जेको हिन ते इल्ज़ाम हूंदो आहे क़त्ल जो, इहो सॼी कहाणीअ में आख़िर में नज़र ईंदो आहे त हिकिड़ो हीअ वरी इहो कंपनी छॾे करे साॻियो कमु कंदी आहे प्रोस्टिट्यूट वारो ऐं हूअ हिकिड़ी वरी ख़ुशहाल ज़िंदगीअ तरफ़ ईंदी आहे ऐं उन खां पोइ उहा पंहिंजो असिस्टेंट रखंदी आहे जेको मरज़ुक नाले हूंदो आहे। उहो ख़ुदि उहो ई कमु कंदो आहे जेको शरीफ़ा हुन सां कमु कंदी हुई। हू काफ़ी अमाउंट जेको आहे त पंहिंजे हथु कंदो वेंदो आहे जॾहिं त हूअ हुनखे मना कंदी आहे त ही सॼी कमाई हुनजी आहे, पर हू हुन सां ज़्यादती कंदो रहंदो आहे ऐं पोइ आख़िर में हुननि जी हिकिड़ी ख़तरनाक क़िस्म जी लड़ाई थी पवे थी ऐं उन लड़ाई में मरज़ुक वेपन कढे थो ऐं हू उन चाकू सां उन मरज़ुक जेको हुन वटि हूंदो आहे उन सां ई हुनखे क़त्ल करे छॾींदी आहे ऐं क़त्ल करण खां पोइ ॾेखारिजे थो त उहा वापसि वरी रस्तनि ते घुमे थी ऐं उते को प्रिंस हुनखे ॾिसी वठे थो। जीअं त इहा मशहूरु प्रोस्टिट्यूट हुई त उनजे करे प्रिंस हुनखे 3000 पाउंड्स हुनखे ॾिए थो त ही कैन यूज़ हर, पर उहे साॻिया 3000 पाउंड हुनखे उछलाए ऐं मुंहं में हणे थी ऐं चवंदी आहे त तूं बि हिकिड़ो करप्ट मर्द आहीं ऐं तूं बि कॾहिं बि लॉयल थी न सघंदे ऐं मां जीअं त मर्डर आहियां, जीअं मरज़ुक जो क़त्ल कयो ईअं ई मां तुंहिंजो क़त्ल बि करे सघां थी। प्रिंस डिॼी वेंदो आहे ऐं पोइ फौरन पुलिस खे फ़ोन करे थो ऐं पुलिस हुनखे वठी वञे थी ऐं पोइ उते हुनखे सज़ाए मौत जी हुकुम वर्डिक्ट अची वेंदो आहे ऐं पोइ कहाणी हिते एंड ॾेखारी वई आहे त डॉक्टर अलसाद बि कीअं हुनखे हूअ ॾिसंदी रहिजी वेंदी आहे ऐं हुन वटि को लफ़्ज़ न हूंदो आहे ऐं न वरी हूअ हुनखे बचाइण जी करे सघंदी आहे कुझु बि। हाणे हिन में जेको तनक़ीदी पासो आहे थोरो नॉवल जो उन ते थोरो डिस्कस कयूं था। हाणे हिन में ॾेखारियो वियो आहे त हिन में को बि मर्द समाज में सोफिस्टिकेटेड या हिकिड़ो लॉयल सिंसियर मर्द नाहे ॾेखारियो वियो जेको मुख़्तलिफ़ तनक़ीद नज़ारनि जो ख़्यालु आहे त समाज एतिरो बि वशीपणे जो शिकार नाहे थी वियो जो को बि मर्द सिंसियर या लॉयल न थी सघे। हाणे हुननि जो इहो ख़्यालु आहे त हिन में जेका मेल डोमिनेंसी ॾेखारी वई आहे इहा त हिकिड़ी ट्रू डिपिक्शन आहे अरब समाज जी, त अरब समाज में कीअं औरत सां वर्ताव कयो वेंदो ऐं कीअं थींदो आहे, इहा हिकिड़ी ट्रू डिपिक्शन आहे। इनखे हू एडमिट कनि था, पर इहा ॻाल्हि हुननि खां हज़म नथी थिए त सभु मर्द एतिरा डिसलॉयल थी सघनि था। हाणे इहो नॉवल पढ़ंदे इन तनक़ीद खे बि पढ़ंदे मूंखे हुनजो नॉवल यादि अचे पियो ओलियाना फ्लैशी जो, हूअ जेको लिखे थी त लेटर टू अ चाइल्ड नेवर बॉर्न, अणॼावल ॿार ॾांहुं ख़त, त उन में बि जेको हुनजो बार बार हिकिड़ो तस्करो हूंदो आहे उहो इहो ई कंदी आहे त ही जेको समाज आहे हिन में मर्द कॾहिं बि लॉयल नथो थी सघे, त इनखे थोरो तनक़ीद नगारनि जो रहियो आहे त ही एतिरी बि बेहसी समाज में नाहे थी वई। ॿियो हिकिड़ो जेको पर्सपेक्टिव आहे हिन में फेमिनिज़म जो, त फेमिनिज़म खे इलाही जेको आहे त शिदत सां ॾेखारियो वियो आहे त औरत पंहिंजे हक़ूक़ वठण जे लाइ भले जो इंडिपेंडेंट थिए थी पर उन जे बावजूद बि हूअ वरी बि कंहिं न कंहिं मर्द जो शिकार थिए थी। भले जो हूअ इंडिपेंडेंट ज़िंदगी गुज़ारे थी पर पोइ बि आख़िर में
हुन ते मर्द जा ख़्यालात इन्फ्लुएंस कनि था ऐं हूअ कंहिं बि हद ते वरी पंहिंजी इंडिपेंडेंट ज़िंदगी छॾे वरी हिकिड़ो ॿी ज़िंदगी शुरू करे थी। त मक़सदु त हिन में जेको मर्द जो रोल ॾेखारियो वियो आहे उहो इंतिहाई हिकिड़ो ईअं सम्झो त मीन क्रिएचर करे ॾेखारियो वियो आहे, जेको मुख़्तलिफ़ क्रिटिक्स खां ज़ाहिर आहे बर्दाश्त कोन थियो आहे। सो ही नॉवल पंहिंजे घाणीटे में पंहिंजे किरदारनि में ॿियो हिन में जेका मूंखे शइ घटि लॻी तमामु उहा इहा हुई त हिन में जॾहिं डॉक्टर अल सैदी सां हीअ पंहिंजी सॼी कहाणी शेयर करे थी त इते थोरो राइटर जो इहो त राइटर हिनखे पंहिंजो हिकिड़ो अहिड़ो कैरेक्टर्स खां जुमिलनि जे तौर ते या अहिड़ा सेंटेंसिस जेके मुख़्तलिफ़ किरदारनि ॻाल्हाया आहिनि त उहे लॻनि हा त ॿिए टोन में हुजनि हा। हाणे हिन में जेको टोन फिरदौस जो आहे उहो सेम टोन रहे थो कैरेक्टर्स जो बि, त इहा ॻाल्हि जेका आहे त हज़म थियण जहिड़ी कान्हे त वाकई में इहे अहिड़ा जुमिला को मर्द औरत सां ईअं बि ॻाल्हाए सघे थो। हिकिड़ो जेका मूंखे हिकिड़ी वीक पासो लॻो हिन नॉवल जो। ऐं ॿी जेका आहे हिन में जेको किरदार पंहिंजे नैरेटिव में घणो अॻिते नथा हली सघनि। मिसाल हाणे चाचे जो किरदारु आहे उहो 10 खां 12 पेजिस खां मथे नथो हली सघे ऐं उन खां पोइ वरी हुनजो को तस्करो ई न आहे। हाणे ज़ाहिर आहे हुन कंहिं दौर में हुन सां हमदर्दी न ॾेखारी त वरी हुन खां पोइ हुन वटि शायदि मजबूरियूं ऐं हुन खां पोइ वरी ॿियो बि कुझु न आहे ॾेखारियो वियो। त हिकिड़ी त इहा आहे त कैरेक्टर जेको बि हिन में ॾेखारियो वियो आहे मर्द जो ख़ासि करे उहो 5 खां 7 पेजिस खां मथे उनजी ज़िंदगी न आहे। त हिकिड़ी थोरी इहा बि आहे त कैरेक्टर्स जो जेको रोल आहे उहो घणो वाज़े तौर ते न आहे ॾेखारियो वियो ऐं उन्हनि जा ख़ासि करे जेके डायलॉग्स आहिनि उहे डायलॉग्स ॿुधाए थी फिरदौस जे डायलॉग्स ते उन्हनि जी का बि अहिड़ी अथेंटिकेशन नथी मिले त अहिड़े क़िस्म जा वर्ड्स उहे ॻाल्हाए सघनि था। सो उन बावजूद बि नावल पंहिंजे घाणीटे में पंहिंजे सभिनी कमज़ोरियुनि जे नावल इंतिहाई शानदार आहे ऐं उनजी शानदारियत ऐं उनजी कमालियत शाहकारियत इन मां लॻाए सघिजे थी त ही दुनिया जे तमामु घणनि ॿोलियुनि में तर्जुमो थियो ऐं जेके बि दुनिया जा मशहूरु नॉवल्स आहिनि जेतिरा उहे तर्जुमो थिया आहिनि ओतिरो ई ही नॉवल बि दुनिया जे ओतिरनि ॿोलियुनि में तर्जुमो थियो आहे। सो पाण हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े हिन अंसरी अदबी निशस्त में कंहिं ॿिए महिमान सां कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।